नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त एसएसपी सिजावल अमीर सऊद मंगसी चोर जमाली थाणे जो दौरो कयो आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे मोहम्मद सिद्दीक़ मेमन। उनखां पुछूं था त कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुलु, असीं हिन वक़्तु मौजूदु हुयूं चोर जमाली पुलिस स्टेशन ते, जिते एसएसपी सुजावल अमीर सऊद मंगसी साहब मुख़्तलिफ़ थाणनि जो विज़िट करणु आया आहिनि। इन ई हवाले सां तहलकी शाहबंदर जे मेन थाणो चोर जमाली में साईं जिन विज़िट करणु आया आहिनि ऐं उन्हनि खां पुछूं था त जेको हालिया कोर्ट जे हुकम तहत 337G जो कलम लागू कयो आहे गुटके जे हवाले सां, उन हवाले सां पुछूं था ऐं STV जे बारे में उनखां तासरात बि वठूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त मां कांग्रेचुलेट करणु चाहियां थो STV खे। तमामु हिकिड़ो सुठो चैनल आहे। मीडिया जा दोस्त तमामु सुठी सहाफ़त हिते ॾाढी पॉज़िटिव सहाफ़त मां ॾिठी आहे। काफ़ी सपोर्टिव आहिनि। जेतिरा हितां जा माण्हू तमामु सुठा आहिनि, मोहबत करण वारा आहिनि, अहिड़ा असांजा नुमाइंदा, अहिड़े असांजी मीडिया आहे सपोर्टिव। निशानदेही ज़रूरु सोशल क्राइम जी कनि था, असां एफर्ट बि हणूं था ऐं उन हवाले सां अवां ॾिठो हूंदो त 2018 में जेके असां FIRs कयूं, उनखां टे गुना वधीक FIRs असां कयूंसीं। जेको गुटके जे हवाले सां अवां हिकिड़ो सुवालु पुछो, उन में पहिरियों जेको असां सेक्शन अप्लाई कंदा हुआसीं उहो 269 ऐं 270 सेक्शन हुयो। उन में छा थींदो त शख़्सी ज़मानत थी वेंदी, माना हिकिड़ो माण्हू जेको गुटके जो एॾो वॾो कारोबार बि करे थो ऐं गुटको वापराए थो, गुटको फ़रोख़्त थो करे, उनखे असां थाणे ताईं वठी ईंदा हुआसीं। उन वक़्तु वरी पोइ शख़्सी ज़मानत जे लाइ माण्हू अप्रोच कंदा हुआ त असांखे कहिड़े तरीक़े सां इहो माण्हू राति बि न रहे थाणे में। हिन वक़्तु छा आहे, हिन वक़्तु ऑनरेबल हाई कोर्ट सिंध असांखे हिकिड़ी क्लैरिफिकेशन ऐं डायरेक्शन्स ॾिनियूं आहिनि त तव्हां 237J अप्लाई करे सघो था, जंहिंजी सज़ा 10 साल मैक्सिमम आहे ऐं उहो नॉन बेलेबल आहे। मतिलबु उन जी का ज़मानत कोन थींदी, उन माण्हू खे जेल जो मुंहुं ॾिसणो पवंदो। त आउं तमामु दोस्तनि खे चवंदुसि त असांखे ज़रूरु सभ खां पहिरियों अवेयरनेस कंपेन हलाइणु घुरिजे, सोशल मीडिया जे ज़रिए, मुख़्तलिफ़ चैनल्स जे ज़रिए, त माण्हू इन जी गुटके जी ठाहिण खां पासो कनि, उन जी फ़रोख़्त खां पासो कनि ऐं उन जे वापराइण खां पासो कनि। इन खां पोइ जेको आहे, इन में जेके वॾा मंशियात फ़रोश आहिनि उन्हनि खे क़ाबू करणु घुरिजे। उन्हनि खे 337 10 साल जी सज़ा ॾेखारणु घुरिजे। उन में जेके असांजा जेके हिते माण्हू घरनि में जेको गुटको ठहे थो पियो, उन्हनि जी निशानदेही करणु ज़रूरी आहे, छो जो इट्स समटाइम्स डिफ़िकल्ट कि जेको माण्हू सिजावल में वेठो आहे उहो टीम मोकिले ऐं घरनि में उहो उन जी परफेक्ट निशानदेही असांजा दोस्त कंदा मिली करे। तमामु सुठो ताउन रहियो आहे। उन्हनि खे डिस्करेज करिणो आहे ऐं आहिस्ता आहिस्ता ईअं असांखे ग्राउंड रूट लेवल ते कैबिन वारनि ताईं बि उन्हनि खे बि पाबंदी करणी आहे। लास्ट टाइम कल्ह ईअं थियो आहे जो SSP ऑफिस में दड़ो जा कैबिन होल्डर्स असां वटि आया आहिनि। हुननि असांखे ॿुधायो आहे त असां या कुतिर या सोपारी ऐं इहो जेको पान में जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं, गुटको, उन्हनि खां उन्हनि बिल्कुलु सरेंडर कयो आहे, उनखां लातालुकी ॾेखारी आहे ऐं उन्हनि अश्योर करायो आहे कि इहा जेकी वबा असांजे ज़िले खे वकोड़े वई, इन खां असां बिल्कुलु उनखे क़ाबू कंदासीं ऐं तव्हां दोस्तनि जी असां सां मदद हूंदी त इंशाअल्लाह इन सेक्शन, इन अवेयरनेस जी ड्राइव सां हिन बीमारी मां, हिन वबा मां जान छॾाईंदासीं।